बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मिस्री फ़कीर चनो हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु आयो आहियां मां खैरपुर जी मशहूरु दरगाह सैयद बचल शाह जिलानी। आया हूँ तमामु दोस्तनि जे लाइ तमामु बहितरीनु वीडियो तयारु करण जे लाइ। हीअ तमामु खैरपुर जी मशहूरु दरगाह आहे सैयद बचल शाह जिलानी। खैरपुर जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर इहो वाहिद ज़िलो आहे जिते तक़रीबन तमामु दरगाहूं ऐं दरसगाहूं तमामु कसीर तइदाद में मौजूदु आहिनि। त हीअ आहे खैरपुर जी मशहूरु दरगाह सैयद बचल शाह जिलानी। त सभ खां पहिरियों तव्हां ॾिसंदव त हिन दरगाह ते बि तमामु हिकिड़ो बहितरीनु कम जो मुज़ाहिरो थियल आहे ऐं तमामु बहितरीनु सफ़ाई सुथराई जे हवाले सां बि हिते बिल्कुलु ज़बरदस्त क़िस्म जो ख़्यालु रखियो वेंदो आहे। ऐं हीअ दरगाह बचल शाह जिलानी खैरपुर जे विच शहर में दाइम क़ाइमु आहे। हलूं था सभ खां पहिरियों दरगाह जे अंदरी तरफ़। सभ खां पहिरियों बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इहा दरगाह सैयद बचल शाह जिलानीअ जे मज़ार जो अंदरियो ॾेख। तव्हांखे हिते जेको आहे सो कमकार जे हवाले सां जेको बि हिते दरगाह जो कमु थियल आहे तमामु आला क़िस्म जो कमु नज़र ईंदो। तमामु बहितरीनु कमकार जे हवाले सां तमामु बहितरीनु कमकार थियल आहे हिते दरगाह जे हवाले सां। तमामु बहितरीनु कमु सर अंजाम ॾिनल आहे। तव्हां ॾिसंदो हुन दरगाह जे हवाले सां काई बि कमकार जे हिसाब सां काई बि कसर न छॾी वई आहे। दरगाह सैयद बचल शाह जिलानी खैरपुर में मशहूरु जॻह ते ऐं तमामु कुशादा आबादी तमामु ज़बरदस्त क़िस्म जी आबादी हिन दरगाह जे चौतरफ़ आहे। हीअ मज़ार जो ॾेख आहे। हीअ मज़ार जो अंदरी तरफ़ त प्यारा दोस्तो, मां ही तव्हां दोस्तनि जे लाइ तमामु बहितरीनु
कोशिशि कई आहे, तमामु बहितरीनु वीडियो ठाहिण जी कोशिशि कई आहे। तव्हां दोस्तनि ते मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, तव्हां सभ खां पहिरियों महिरबानी तौरु मूंखे सब्सक्राइब बि ॾींदा ऐं हिन वीडियो खे घणो खां घणो लाइक बि कंदा ऐं हिन वीडियो खे घणो खां घणो शेयर बि कंदा। मां तमामु पिरी प्यारनि दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुमि। त मुंहिंजो हिकु दफ़ो वरी ॿीहर अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। त हलूं था दरगाह जी वरी ॿाहिरि तरफ़, दरगाह जो ॿाहिरियों मंज़रनामो तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश कयूं था। त पोइ कयूं था हिन सां गॾु मोकिलणी, जाॾे पेर ताॾे ख़ैरु।